Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in NIMS Virtual Academy. अच्छा अॼु असां वरी जेको आहे फॉर्मर टॉपिक खणूं था पिया जेको आहे एरर डिटेक्शन। हाणे एरर डिटेक्शन में अॼु असां जेको पढ़ंदासीं सभ खां पहिरियों सेंटेंस असां वटि आहे ही विल गो अवे इफ़ योर फादर वुड कम। हाणे हिन सेंटेंस में जेका शइ सम्झण जी आहे उहा इहा आहे ही विल गो अवे इफ़। हाणे इफ़ वारा जेके सेंटेंस हूंदा आहिनि उन्हनि खे चयो वेंदो आहे कंडीशनल सेंटेंसिस। इहे कंडीशन्स हूंदियूं आहिनि। कंडीशन माना शर्त, इफ़ माना जेकॾहिं। हाणे जॾहिं असां कंहिं वर्ड में जेकॾहिं इस्तेमालु करूं था इट मीन्स असां का उन में शर्त इस्तेमालु कंदा पिया आहियूं। मिसाल तौरु मां पंहिंजे दोस्त खे चवां थो त जेकॾहिं तूं आएं त मां बि उते पहुचंदुसि। हाणे जेकॾहिं तूं आएं जो मतिलबु आहे मां उन दोस्त खे शर्त ॾियां थो त तूं ईंदे त मां ईंदुमि, अदरवाइज़ मां न ईंदुमि। इहा शर्त आहे। जंहिं सेंटेंस में इफ़ हुजे त उन सेंटेंस खे कंडीशनल सेंटेंस चइबो आहे, यानी शर्ती आहे जुमिलो, शर्त आहे उन में। हाणे हे जेका आहे फर्स्ट कंडीशन आहे। जेकॾहिं तव्हां कंडीशन अगरि पढ़ियूं आहिनि, जेकॾहिं ना त अॻिते इनशाला कोशिशि कंदासीं इहा शइ बि एड कई वेंदी लेक्चर में जॾहिं पाण इन सेक्शन ते ईंदासीं। त हाणे जॾहिं इफ़ वारो सेंटेंस हुजे न, कंडीशन टे क़िस्म जूं हूंदियूं आहिनि। हाणे हे फर्स्ट कंडीशन आहे त जेको इफ़ वारो क्लाज़ हूंदो आहे न उहो हमेशह प्रेज़ेंट में रहंदो आहे। हे प्रेज़ेंट में रहंदो, अॻियों जेको आहे उहो फ्यूचर में रहंदो, माना प्रेज़ेंट में निकिरंदी। मिसाल तौरु हाणे हे जीअं लिखियो आहे ही विल गो अवे, हू परते हलियो वेंदो या हलियो वेंदो इफ़ योर फादर वुड कम। हाणे हिते वुड कम जेको आहे उहो जेको आहे एरर आहे। ऐं एरर छो आहे त तव्हांखे मां ॿुधायो इफ़ वारो जेको क्लाज़ आहे यानी इफ़ वारो पार्ट ऑफ सेंटेंस जेको आहे न उहो प्रेज़ेंट सिंपल में रहंदो आहे। हाणे प्रेज़ेंट सिंपल में वुड कम तव्हां ख़बर आहे वुड ईंदी न आहे प्रेज़ेंट सिंपल में। प्रेज़ेंट सिंपल जी निशानी आहे डू या डज़, उहा बि नेगेटिव इंटेरोगेटिव या नेगेटिव सेंटेंस हुजे त। हाणे जेकॾहिं पॉज़िटिव हुजे त उन में ही शी इट या सिंगुलर नाउन सां एस या ई असां आणंदा आहियूं। हाणे हिते फादर वुड कम न थींदो, छा थींदो इफ़ योर फादर हिते थींदो कम्स, इफ़ योर फादर कम्स। हाणे हिते जेका हे आहे इहो छा आहे, इहो ग़लति आहे। मां हिते ॿी पेन खणी करे तव्हांखे सम्झायां जो क्लियर थी वञे तव्हांजे लाइ। ओहे हाणे हे जेको आहे इहो ग़लति आहे। हे जेको कम्स हिते थींदो कम्स। हाणे हिते जेको एरर हुई इहो वुड कम एरर हुयो असांजो। ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड सेंटेंस ते असां मूव थियूं था। सेकंड जेको सेंटेंस आहे उहो छा आहे, आई सा हिम टू टॉक लाउडली इन द क्लास। हाणे इहो वरी सेंटेंस स्ट्रक्चर में बि इहो सेंटेंस ईंदो अथव। सेंटेंस स्ट्रक्चर में कीअं, हाणे सेंटेंस जी जेका स्ट्रक्चर थींदी आहे उन जो कानून हूंदो आहे त हाणे जॾहिं ॿ वर्ब आहिनि न गॾु, उहे ॿ वर्ब हिके भेरी गॾु हिक ई फॉर्म में न लॻंदा या टू सां। हाणे जीअं हाणे हिते आई सा टू टॉक हिम न थींदो या आई सा हिम टू टॉक न थींदो। हाणे हे थींदो आई सा हिम टॉकिंग, आई सा हिम टॉकिंग। मां हुनखे ॻाल्हाईंदे ॾिठो, ॻाल्हाईंदे, मां हुनखे ॻाल्हाइण लाइ न ॾिठो। आई सा हिम टॉकिंग लाउडली इन द क्लास। हाणे हिते जेको आहे एरर आहे टू टॉक एरर आहे ऐं इन जी जॻह ते छा थींदो, इन जी जॻह ते थींदो टॉकिंग। ठीकु आहे, हे टॉकिंग थींदो, हिते जेको टू टॉक आहे इहो ग़लति आहे। अच्छा उन खां पोइ अचो असां वटि टियों सेंटेंस आहे। टियों सेंटेंस में छा आहे, देयर इज़ सम लाइट इन द रूम वेन आई गॉट इन। हाणे इन सेंटेंस में सम्झण ऐं गौर करण जी ॻाल्हि इहा आहे, सॼे सेंटेंस ते तव्हां रखंदव तरतीब रखंदव ऐं गौर कंदव। हाणे इन में एरर डिटेक्शन में हिते इज़ एरर आहे। इज़ छो एरर आहे, इज़ जो तालुक़ु छा सां आहे उहो हिते उहो अॻिते तव्हांखे जवाबु मिलंदो। हिते आई गॉट इन। हाणे जॾहिं मां दाख़िल थियुसि, ठीकु आहे न। हाणे जॾहिं मां थियुसि त सेंटेंस कंहिंजो आहे, इहो सेंटेंस आहे पास्ट जो, हाणे जी ॻाल्हि कोन थो करे। पास्ट में चवे थो या कुझु टाइम अॻु जे लाइ चवे थो, पर उहो पास्ट टाइम आहे। त जॾहिं मां कमरे में दाख़िल थियुमि त हुते कुझु लाइट हुई थींदो न, ईअं त न थींदो मां कमरे में दाख़िल थियुमि हुते लाइट आहे, हुई न। जॾहिं मां दाख़िल थियुमि त उन टाइम लाइट हुई, उन टाइम जी ॻाल्हि थिए थी न। त सेंटेंस जॾहिं पास्ट जो आहे हिते प्रेज़ेंट जो हेल्पिंग वर्ब कीअं लॻंदो, देयर वाज़ सम लाइट थींदो, बल्कि माना इज़ न थींदो। हिते जेको आहे जेका ग़लती आहे उहा इज़ जी आहे ऐं थींदो छा, उहो वाज़ थींदो। ठीकु आहे। अचो उन खां पोइ ऐं हिते जेको आहे टॉकिंग। उन खां पोइ अचो असां वटि सेंटेंस नंबर 4 आहे, इट इज़ यू हू इज़ रेस्पॉन्सिबल फॉर इट। हाणे हिन क़िस्म जो सेंटेंस असां अॻु में बि करे चुका आहियूं, जंहिंमें लिखियलु हुयो इट इज़ आई हू इज़ रेस्पॉन्सिबल फॉर इट। हाणे हिते मां वरी इन जे लाइ लिखियो आहे, तव्हांजे लाइ रिपीट बि थी वञे, इंतिहाई इंपॉर्टेंट आहे, इहो तव्हांखे ॾेई सघनि था सेंटेंस में। हाणे यादि रखे छॾियो इट इज़ यू हू इज़। हाणे हिते जेको तव्हां हू खां बाद जेको वर्ब रखंदव न, उन वर्ब जो तालुक़ु कंहिं सां आहे, उहो हिन सां आहे।
सब्जेक्ट्स आहिनि, ठीकु आहे न। इट इज़ यू, उहो तूं ई आहे। हू इज़ रिस्पॉन्सिबल फॉर इट ग़लति थींदो न, उहो तूं ई आहे। तूं सां जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो आहे? इज़ त न लॻंदो आहे न, छा लॻंदो आहे? आर लॻंदो आहे। या जेकॾहिं जुमिलो पास्ट में आहे त वर लॻंदो आहे। इट इज़ यू, हाणे जेकॾहिं हिते इज़ आहे, हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते इज़ आहे माना प्रेज़ेंट जो जुमिलो आहे, त पोइ हिते बि जेको हेल्पिंग वर्ब लॻंदो उहो प्रेज़ेंट जो ई लॻंदो। इट इज़ यू, हू इज़ न थींदो, यू सां छा लॻंदो? आर। इट इज़ यू हू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट। हाणे हिते जेको आहे इज़ ग़लति आहे, उहो छा आहे? आर जेको आहे उहो सही आहे इन सां, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ अचो असां वटि ॿियो सेंटेंस आहे, नीदर जावेद नार हिज ब्रदर हैव गॉन देयर। हाणे हिते जेको एरर असां वटि आहे उहो छा आहे? हैव आहे। हाणे हैव कीअं आहे? इन क़िस्म जो सेंटेंस बि अॻु में मां पाण करे आया आहियूं, मां तव्हांखे सम्झाए बि चुको आहियां। जॾहिं नीदर हुजे, ठीकु आहे, या ईदर हुजे। नीदर जी माना न तूं, ईदर माना या त तूं। नीदर जावेद नार इज़ ब्रदर, न ई जावेद न ई उनजो भाउ हैव गॉन देयर, उते वियो आहे। हाणे तव्हां हिकिड़ो अंदाज़ो लॻायो, सिंधी में सेंटेंस खे सम्झो। न ई जावेद न ई उनजो भाउ उते विया आहिनि। विया आहिनि न थींदो, माना छो त ॿ आहिनि न। हाणे नीदर आहे माना कोई बि न, उन्हनि ॿिन्ही मंझां कोई बि न आहे वियो, त पोइ छा थींदो? हैव न थींदो। हिते सिंगुलर तौर असां हिननि खे डील कंदासीं। नीदर जावेद नार इज़ ब्रदर हैव गॉन न थींदो, छा थींदो? हिते थींदो हैज़ गॉन। हाणे हिते एरर छा आहे? उहा हैव आहे। जेको करेक्ट आहे उहो छा आहे? उहो हैज़ आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अचो अॻियो सेंटेंस असां वटि आहे। अॻियो आहे, दिस इज़ सीक्रेट बिटवीन यू एंड आई। इहो हिकु राज़ आहे कंहिंजे विच में, कंहिंजे दरमियान, तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान इहो हिकिड़ो राज़ आहे, ठीकु आहे। हाणे तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान, तूं ऐं मां न, तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान आहे। माना हाणे जॾहिं हिते ॾिसो तव्हां, फॉर एग्ज़ाम्पल हिते पॉज़िटिव फॉर्म न ईंदी, ऑब्जेक्टिव फॉर्म ईंदी, पोइ एंड आहे न थींदो, आहे न थींदो। जेकॾहिं ऑब्जेक्टिव फॉर्म आहे, यू जी ऑब्जेक्टिव फॉर्म तव्हां ख़बर आहे, यू आहे, यू, यूअर, यूअर्स, यू पाण पढ़ी चुका आहियूं ऑब्जेक्टिव फॉर्म। हाणे यू जी ऑब्जेक्टिव फॉर्म यू आहे, इहा सही लॻियल आहे। आहे में एरर आहे हिते, हिते आहे जी ऑब्जेक्टिव फॉर्म लॻंदी, यू एंड छा थींदो? यू एंड मी थींदो, आहे न थींदो। इन जे लाइ आहे हिते ग़लति आहे, लॻंदो छा? मी लॻंदो। हाणे जुमिलो करेक्ट आहे। उन खां पोइ अचो, नो लेस दैन 40 पीपल लॉस्ट देयर लाइव्स। इन सेंटेंस में जेका ग़लती आहे उहा कहिड़ी आहे? लेस। हाणे हे सेंटेंस मां फेस करे चुको आहियां IB जी हिकिड़ी टेस्ट में, हे तव्हांखे कॾहिं बि अची सघे थो, इंपॉर्टेंट सेंटेंस अथव। नो लेस दैन न थींदो आहे, हिते थींदो नो फ्यूअर दैन। छा थींदो आहे? नो फ्यूअर दैन। लेस जेको आहे उहो ग़लति आहे, नो लेस दैन न, नो फ्यूअर दैन, ठीकु आहे। हाणे इहो यादि रखे छॾियो, नो फ्यूअर दैन 40 पीपल या 100 पीपल, 70 पीपल तव्हांखे ॾेई सघनि था। हिते तव्हां लिखंदव नो फ्यूअर दैन। फ्यूअर लिखण सां जुमिलो करेक्ट आहे। एरर डिटेक्शन जॾहिं कंदासीं त एरर छा आहे? उहो लेस में एरर आहे। अच्छा, उन खां अॻियो सेंटेंस ते अचो, अली गोज़ फॉर मॉर्निंग वॉक एवरी डे। हाणे हिते जेका ग़लती आहे उहा किथे आहे? उहा आहे फॉर मॉर्निंग वॉक ते। हाणे फॉर मॉर्निंग वॉक में कहिड़ी ग़लती आहे? अली हर रोज़ु मॉर्निंग वॉक ते वेंदो आहे। हाणे हर रोज़ु आहे न, जॾहिं फॉर अ मॉर्निंग वॉक थींदो, ठीकु आहे न, उहो हर रोज़ु हिकु मॉर्निंग वॉक ते वेंदो आहे। हाणे उनजो डेली जो शेड्यूल आहे, इन जे लाइ फॉर मॉर्निंग वॉक न थींदो। जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हिकु ॾींहं जी ॻाल्हि हुजे या कीअं, त पोइ अञा ॿी सिचुएशन ठही सघे पई। हाणे हिते डेली जी ॻाल्हि आहे, एवरी डे जी ॻाल्हि आहे। हाणे एवरी डे में फॉर मॉर्निंग वॉक ओनली न थींदो, छा थींदो? फॉर अ मॉर्निंग वॉक, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ अचो ॿियो असां वटि सेंटेंस आहे, द टीचर। हाणे हिते छा थींदो? फॉर अ मॉर्निंग वॉक थींदो, इन जे करे सिर्फ़ु फॉर मॉर्निंग वॉक न थींदो, इहो ग़लती हुई हिते। हाणे अॻियो जेको असां वटि सेंटेंस आहे उहो छा आहे? उहा द टीचर वार्नड द क्लास फॉर मेकिंग अ नॉइज़। हाणे हिते जेको आहे उहो जेको आहे प्रीपोजिशन जो इस्तेमाल जी ग़लती आहे। हाणे हिते वर्ब जेको आहे उहो प्रीपोजिशन सां कहिड़ो लॻंदो आहे? वार्नड। जॾहिं वार्नड वर्ब हुजे, वार्नड सां प्रीपोजिशन कहिड़ो लॻंदो आहे? उहो हिते प्रीपोजिशन कहिड़ो? फॉर न लॻंदो, वार्नड अगेंस्ट। अच्छा, हाणे कीअं भला इहो थोरो तव्हांखे मां सम्झाए छॾां। हाणे वार्न जी माना आहे कंहिंखे मतिलबु मुतले करणु, कंहिंखे आगाह करणु, कंहिंखे जीअं चवंदा आहियूं न, हुनखे वार्निंग ॾिनी, ठीकु आहे न, हिकु हुनखे सम्झाइणी ॾिनी, धमकी ॾिनी, धमकी फॉर्म में वार्निंग ॾिनई, त बाबा नेक्स्ट टाइम ईअं न थियणु घुरिजे। हाणे जॾहिं टीचर उन्हनि स्टूडेंट्स खे वार्निंग ॾिए थो, वार्निंग मतिलबु आहे ईअं त न चइबो न, टीचर ॿारनि खे शोर करण लाइ वार्निंग ॾिनी, शोर करण जी वार्निंग ॾिनी। हाणे शोर करण जी वार्निंग जो मतिलबु आहे त उन्हनि खे वार्निंग ॾिनी त शोर कयो तव्हां, सेंस ग़लति थींदो। शोर करण जे ख़िलाफ़ु वार्निंग ॾिनई, अगेंस्ट मेकिंग अ नॉइज़ थींदो, त माना शोर न कयो, शोर करनि पिया, उन जे ख़िलाफ़ु अची करे टीचर कावड़ में ॿारनि खे वार्निंग ॾिनी त जेकॾहिं हाणे शोर कयो, फॉर एग्ज़ाम्पल सभिनी खे उथाए बीहाईंदुमि या सभिनी खे मां पनिश कंदुमि, त वार्नड अगेंस्ट थींदो आहे, फार न थींदो आहे। हिते इहा मिस्टेक हुई।
उन खां पोइ असां वटि लास्ट सेंटेंस आहे जो एरर डिटेक्शन जो जेको आहे उहो हे आहे, इफ़ यू इंसिस्ट टू डू सो आई विल नॉट डू इट। जेकॾहिं तूं मूंखे ईअं करण लाइ इंसिस्ट करें थी, मजबूर करें थो या करें थी, त मां इहो ईअं न कंदुसि। ठीकु आहे, पर हाणे यादि रखे छॾियो हिते बि प्रीपोजिशन जे इस्तेमाल जी मिस्टेक आहे। हिते इंसिस्ट टू डू न थींदो आहे, इंसिस्ट सां टू या इहो ॿिया कुझु बि न लॻंदो आहे, हिते फिक्स आहे प्रीपोजिशन। इंसिस्ट सां कहिड़ो लॻंदो आहे, इंसिस्ट ऑन थींदो आहे। इंसिस्ट ऑन जॾहिं ऑन थींदो त हिते वर्ब जी फर्स्ट फॉर्म न रहंदी, ऑन छा थींदो, ऑन जे हिसाब सां वर्ड जी फॉर्म चेंज थींदी आहे, छा थींदो, ऑन डूइंग। हाणे हिते बि जीअं तव्हांखे ॿुधायो त ॿ वर्ब साॻी फॉर्म में गॾु न लॻंदा, हिते सा आहे, हिते टॉकिंग थी वियो। हिते बि जीअं इंसिस्ट आहे, हिते टू डू फर्स्ट फॉर्म न लॻंदी, छा थींदो, ऑन डूइंग। इंसिस्ट सां उहो ई ऑन लॻंदो आहे, ठीकु आहे न। हिते थींदो इफ़ यू इंसिस्ट ऑन डूइंग सो आई विल नॉट डू इट। हाणे हिते जेको हे हुयो उहो असांजो ग़लति हुयो, हिते करेक्ट छा थींदो, ऑन डूइंग करेक्ट थींदो। सम्झ अचे थी ॻाल्हि। उन खां पोइ असां अॻिते मूव कयूं था। हाणे अॻिते जेको असां वटि आहे उहो मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां सिनोनिम ऐं एंटोनिम वरी। जीअं तव्हांखे इहे बि वधीक अञा असां इन खे डेली बेसिस ते पढ़ण जी कोशिशि कयूं था पिया, जीअं घटि वधि खां वधि तव्हां वटि इन जो मवाद हुजे, ऐं इहे तव्हांखे रटणा पवंदा, इहे तव्हांखे सही नमूने यादि करणा पवंदा। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ आहे सिनोनिम एंटोनिम। हाणे एंटोनिम में या एंटोनिम यानी अपोजिट वर्ड्स, मुखालिफ़ लफ़्ज़। हाणे एंटोनिम में सभ खां पहिरियों जेको असां वटि अॼु वर्ड आहे उहो कहिड़ो आहे, कंटिन्यू। हाणे कंटिन्यू एज़ वर्ब बि इस्तेमालु थींदो आहे, एज़ जेको आहे नाउन बि इस्तेमालु थींदो आहे। कंटिन्यू माना जारी या जारी करणु, ठीकु आहे। हाणे कंटिन्यू जो जेको अदर वर्ड आहे, इहो सॉरी अपोजिट जेको वर्ड आहे उहा टर्मिनेट आहे। टर्मिनेट जी माना हिकिड़ी शइ खे बंदि करणु, ख़तमु करणु, बिहारे छॾणु, टोड़े छॾणु, ख़तमु करे छॾणु। कंटिन्यू जी माना हिकिड़ी शइ खे कंटिन्यू करणु, हलाइणु, ऐं टर्मिनेट माना कंहिं हलंदड़ शइ खे जेको आहे उहो स्टॉप करणु या बिहाए छॾणु। ठीकु आहे, हाणे हिते कंटिन्यू जो अपोजिट वर्ड छा थी वियो, टर्मिनेट। उन खां पोइ वर्ड आहे कॉन्ट्रैक्ट। हाणे कॉन्ट्रैक्ट जी माना मां लिखी छॾी आहे, मुमकिन आहे कंहिंखे अचे या कंहिंखे न। हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट ॿियो हूंदो आहे जेको इहे ठेकेदार वठंदा आहिनि, उहा ॿी शइ आहे। हे कॉन्ट्रैक्ट जी माना छा आहे, हिन जी माना सुकड़णु, का शइ सुकड़जी वेंदी आहे, ठीकु आहे न। का शइ सुकड़जी वेंदी आहे, सुसी वेंदी आहे, सनी थी वेंदी आहे। कॉन्ट्रैक्ट माना सुकड़जणु, एक्सपेंड माना फैलजणु, ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु हाणे तव्हां ॾिठो स्प्रिंग, अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, जेको बॉल पॉइंट में बि थींदो आहे स्प्रिंग। जॾहिं तव्हां उन खे जेको आहे न निब खे सॉरी उन जे जेको पॉइंटर खे मथे इन खे न हेड खे जॾहिं तव्हां दॿाईंदा हो त उन में जेको स्प्रिंग हूंदो उहो छा थींदो, कंट्रैक्ट थी वेंदो आहे, ठीकु आहे। वरी जॾहिं उन खे तव्हां छॾींदा हो त पोइ छा थींदो, एक्सपेंड थींदो आहे, फैलिजी वेंदो आहे। ऐं कंट्रैक्ट जी माना आहे सुकड़जणु, एक्सपेंड जी माना आहे फैलिजणु, हे हिक ॿिए जा अपोजिट आहिनि। उन खां पोइ अर्ली। अर्ली जी जेका अपोजिट आहे उहो छा आहे, लेट। अर्ली माना जल्दी, सवेर, लेट माना देर। उन खां पोइ आहे डीप। डीप जी माना हूंदी आहे गहरो, ठीकु आहे, गहरो या गहराई बि डेप्थ। डीप माना गहरो। डीप जो जेको अपोजिट वर्ड आहे उहो छा आहे, शैलो। हाणे शैलो जी माना मां लिखी छॾी आहे। शैलो माना मथाछिरो, कंहिं बि शइ जो मथाछिरो हुजे, ऐं उन जो अपोजिट छा थींदो, मथाछिरे जो अपोजिट छा थींदो, सफ़ा गहराई या गहरो, डीप थींदो। उन खां पोइ अचो डिवाइड। हाणे डिवाइड जो तव्हांखे ख़बर आहे, मैथमेटिक्स में अचो बि तॾहिं बि तव्हां ख़बर जो हूंदी त डिवाइड जो जेको अपोजिट आहे मैथमेटिक्स में उहो छा आहे, डिवाइड जो अपोजिट हूंदो आहे मल्टीप्लाई। जीअं प्लस जो अपोजिट माइनस, डिवाइड जो अपोजिट मल्टीप्लाई। अच्छा, उन खां पोइ अचो असां वटि वर्ड आहे ॿियो फॉरेन। हाणे फॉरेन माना आहे ॿाहिरि मुल्क या ॿाहिरियों। ऐं नेटिव, नेटिव जी माना आहे उतां जो ई, लोकल, रहाकू, ठीकु आहे। फॉरेन माना ॿाहिरियों, नेटिव माना उतां जो ई, इहे हिक ॿिए जा अपोजिट। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे फार्मर। हाणे फार्मर जी माना हाणे हिकिड़ो, अच्छा इंग्लिश में ॿ फार्मर अथव। हिकिड़ो आहे फार्मर FARMER, फार्मर। हाणे फार्मर माना आहे हारी, उहा FAR। हाणे हे जेको आहे FOR आहे, फार्मर जी माना अॻूणो यानी अॻु वारो। मिसाल तौरु हाणे चई सघूं था द फॉर्मर प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान वाज़ नवाज़ शरीफ़। पाकिस्तान जो जेको अॻूणो प्राइम मिनिस्टर हो उहो केरु हुयो, नवाज़ शरीफ़ हुयो, अॻूणो फार्मर। फार्मर जो जेको अपोजिट आहे उहो छा आहे, लेटर, ठीकु आहे न। एंड माना फॉर एग्ज़ाम्पल चई सघूं था जेको आहे फार्मर जेको प्राइम मिनिस्टर हुयो नवाज़ शरीफ़ हुयो, लेटर माना नवाज़ शरीफ़ खां बाद केरु हुयो, हाणे केरु आहे, इमरान खान आहे, करंट प्राइम मिनिस्टर, ठीकु आहे न। हाणे फार्मर माना अॻूणो, ऐं फार्मर जो जेको अपोजिट आहे उहो छा आहे, लेटर। अच्छा, उन खां पोइ आहे फ्रैंकनेस।
फ्रेंकनेस असां अक्सर दोस्ती में या किथे हूंदा आहियूं असां उते इहो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, चवंदा आहियूं भाउ तोसां मुंहिंजी फ्रेंकनेस आहे। फ्रेंकनेस माना फ्रीशिप या फ्रेंकनेस जी माना बेहिजाबी, कंहिं सां हिजाब न हुजे, मतिलबु माण्हू उन सां फॉर्मल न हुजे, इनफॉर्मल हुजे। फ्रेंकनेस जी माना आहे इनफॉर्मल हुजणु, बेहिजाबी, कंहिं सां कोई हिजाब न हुजे। फ्रेंकनेस जो जेको अपोज़िट आहे उहो छा आहे? रिज़र्व। रिज़र्व जी माना हिकिड़ो शइ बाउंड हुजे, विदिन लिमिट्स हुजे ऐं फॉर्मल हुजे। ठीकु आहे न, हे ईअं सम्झो इनफॉर्मल, हे सम्झो फॉर्मल। फ्रेंकनेस माना बेहिजाबी, उन जो अपोज़िट आहे रिज़र्व जी माना छा थींदी? हिजाब वारो या हिजाब। उन खां पोइ अचो फ्रेश। फ्रेश माना ताज़ा, का शइ ताज़ा हुजे। फ्रेश जो जेको अपोज़िट आहे उहो छा आहे? स्टेल। स्टेल माना पारूथो, पारूथो या पारूथी। सब्ज़ी हुजे, खाइण वारी शइ हुजे या कोई बि शइ हुजे, हिकु ताज़ा हूंदी आहे, ताज़ा जो अपोज़िट छा हूंदो आहे? चवंदा आहियूं न ताज़ी आहे या पारूथी आहे, पोइ पारूथी अपोज़िट इन जो पारूथो, स्टेल। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे गैप। हाणे गैप जेको आहे, गैप जी माना आहे विथी। गैप जी माना ॾार बि आहे, गैप जी माना सोराख़ बि आहे, गैप माना विथी बि आहे। ठीकु आहे। हाणे गैप जो जेको अपोज़िट आहे उहो छा आहे? कंटिन्यूअस। हिकिड़ी शइ में विथी थी सघे थी, ॿियो कोई विथी न आहे, कोई गैप न आहे, उहो लॻातार हिकिड़ी शइ कंटिन्यूअस आहे, उहा हले थी पई। गैप जो अपोज़िट छा थी वेंदो? कंटिन्यूअस थी वेंदो। उन खां पोइ असां वटि हाणे इंटानम में अपोज़िट वर्ड सॼा इहे हुया। उन खां पोइ अॼु जे सेक्शन्स में आहे सिनोनिम। सिनोनिम खे अदर वर्ड्स बि चइबो आहे, सिनोनिम खे सेम मीनिंग वर्ड्स बि चइबो आहे। ठीकु। हाणे सिनोनिम में अॼु असां वटि पहिरियों वर्ड आहे हज़ार्डस। हज़ार्डस जी माना छा आहे? ख़तरनाक, जेका शइ ख़तरनाक हुजे। हज़ार्डस जा सिनोनिम कहिड़ा आहिनि? डेंजरस माना बि ख़तरनाक, पेरिलस ख़तरनाक, रिस्क या रिस्की ख़तरनाक, चांस माना चवंदा आहियूं न मां चांस नथो वठी सघां, आई कांट टेक एनी चांस। चांस जो माना आहे रिस्क, ख़तरो। ठीकु आहे न। चांस माना बि सेंस साॻी हज़ार्डस वारी निकिरंदी आहे। उन खां पोइ अचो असां वटि ॿियो वर्ड आहे ह्यूमिलिटी। हाणे ह्यूमिलिटी जी जेका आहे उहा माना छा आहे? ह्यूमिलिटी जी माना निमाणाई, हम्बलनेस जंहिंखे चवंदा आहियूं असां। ठीकु आहे न, हम्बलनेस, निमाणाई, हेठाई। ह्यूमिलिटी माना हम्बलनेस या मोडेस्टी। मोडेस्टी माना बि नरमाई, हेठाई, निमाणाई। उन खां पोइ वर्ड असां वटि आहे अॼु सिनोनिम्स में रिजिड। रिजिड जी माना सख़्तु, जेको इनफ्लैक्सिबल हुजे। हिकिड़ो फ्लैक्सिबल हूंदी आहे हिकिड़ी शइ, माना फ्लैक्सिबल हूंदी आहे, उहा जेको आहे मोड़े सघिबी आहे। हिकिड़ी शइ हूंदी आहे रिजिड हूंदी आहे, उहा मोड़े फेरे न सघिबी आहे, चेंज न करे सघिबी आहे। रिजिड माना सख़्तु। रिजिड जो अपोज़िट छा थींदो? स्टिफ या अनयील्डिंग, अनफोल्डिंग चई सघोसि था, जेको आहे कंप्लीटली स्ट्रॉन्ग चई सघोसि था। ठीकु आहे, सॉरी सिनोनिम आहे इन जो त हा, सिनोनिम में असां स्टिफ चई सघूंसि था, अनयील्डिंग चई सघूंसि था, स्ट्रॉन्ग चई सघूंसि था, अनफोल्डिंग चई सघोसि था। उन खां पोइ अचो रिडिक्यूलस। हाणे रिडिक्यूलस जी माना आहे मज़ाहिया, बेहूदो, खिल जहिड़ो। जीअं चवंदा आहियूं न, हे ॻाल्हि त सफ़ा यार सफ़ा बेवकूफ़ी वारी ॻाल्हि कई थी, मज़ाहिया ॻाल्हि कई थी, हे त माना को लतीफ़ो आहे अॼु जो। ठीकु आहे न, खिलण वारी ॻाल्हि कई थी, उनखे चइबो आहे इंग्लिश में रिडिक्यूलस। रिडिक्यूलस माना बेहूदो, मज़ाहिया, बेढंगी ॻाल्हि हुजे का। हाणे रिडिक्यूलस जा अदर वर्ड छा आहिनि? एब्ज़र्ड माना बि साॻी, लाफ एबल माना खिलण जहिड़ी ॻाल्हि। हाणे रिडिक्यूलस जा सिनोनिम ई आहिनि। उन खां पोइ अचो वेरियस। हाणे वेरियस जी माना छा आहे? वेरियस माना आहे मुख़्तलिफ़। हाणे वेरियस जा अदर वर्ड छा आहिनि? डाइवर्स, सेवरल, डिफरेंट ऐं अक्सर तव्हां फ्रेज़ बि ॿुधो ऑल एंड संड्रे। संड्रे बि जेको आहे उहो वेरियस जो अदर वर्ड आहे या सिनोनिम आहे। उन खां पोइ अचो असां वटि आहे वल्गर। हाणे वल्गर जी माना जाहिल ऐं गवार बि हूंदो आहे। वल्गर माना ईअं हिकिड़ो जंहिंखे चऊंसि बाज़ारू, बेकार क़िस्म जो माण्हू या बेकार क़िस्म जी शइ, उनखे चइबो आहे वल्गर। वल्गर माना हिते गंवार, सिंधी में गंवार खे गंवार चइबो आहे। ठीकु आहे न। वल्गर जी जेको आहे अदर वर्ड या सिनोनिम छा आहे? कोर्स, क्रूड, उन खां पोइ पॉपुलर, उन खां पोइ लो माना हेठि और मीन माना घटिया, बदतमीज़, बेकार जेको आहे वल्गर, जीअं चवंदा आहियूं बाज़ारू। ठीकु आहे। हे सभिनी जा जेके आहिनि उहे अदर वर्ड आहिनि। उन खां पोइ अॼु जे अदर वर्ड्स में असां वटि जेको वर्ड आहे उहो आहे अगली। हाणे अगली जी जेका मां उहो पठाण वारी मूंखे ॻाल्हि यादि आई। पठाण को इंटरव्यू वरितो पियो हुयो त उन खां ऑफिसर पुछियो त अपोज़िट ॿुधाईंदो वञे ब्यूटीफुल, उन चयो अगली, चए अगली पिछली। हाणे पिछली अगली उहो पिछली न आहे, हे अगली जी माना आहे बदसूरत। ठीकु आहे न। बदसूरत जा जेका अपोज़िट वर्ड छा आहे? उहा आहे अनसाइटली, रिपल्सिव, हेटफुल ऐं प्लेन। क़ाबिल कराहत, क़ाबिल नफ़रत जेका शइ हुजे, बेढंगी शइ हुजे, बेकार शइ हुजे, ॾिसण में न हुजे, उन शइ खे जेको चइबो आहे छा चइबो आहे? अगली। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे अर्ज। अर्ज माना ज़ोर रखणु कंहिंखे। अर्ज माना कंहिंखे कंहिं पासे ॾे लाड़ो कराइणु, ज़ोर रखणु।
अर्ज माना ज़ोर रखणु, अर्ज जी जेके अदर वर्ड आहिनि उहे छा आहिनि, प्रेस, प्रेस माना बि ज़ोर रखणु, दॿाइणु, कंहिं शइ खे कंहिं माण्हू खे कंहिं पासे दॿाइणु, त बाबा इन पासे तूं पंहिंजी फेवर कर। इनसाइट, पुश, पुश माना बि धिकणु, दॿाइणु, उन पासे उन शइ खे झुकाइणु, ड्राइव उन पासे वठी वञणु, इम्पेल। उन खां पोइ सेकंड लास्ट वर्ड आहे जे असांजे सिनोनिम जो आहे उहो आहे टाकेटिव। ऐं टाकेटिव जी माना जेका आहे उहा आहे घण ॻाल्हाऊ, ठीकु आहे न, जंहिंखे असां ख़ालिस सिंधी में छा चऊंसि, लॿाड़ी, जेको घणो बोस्टफुल हुजे या जेको अहिड़े क़िस्म जो माण्हू जेको घणो ॻाल्हाईंदो हुजे, ठीकु आहे न, उन खे छा चइबो आहे, उन खे चइबो आहे टाकेटिव। ऐं टाकेटिव जा जेके अदर वर्ड आहिनि उहे छा आहिनि, गैरुलस ऐं लोकेशस, इहे टाकेटिव जा जेके अदर वर्ड आहिनि। उन खां पोइ अॼु जो असांजो लास्ट जेको वर्ड आहे सिनोनिम में उहो आहे टेम। ऐं टेम जी माना आहे पालियल बि आहे, टेम माना पालण बि आहे, वर्ब बि आहे, इहो नाउन बि आहे, ठीकु आहे न। पालियल जेको आहे एज़ एडजेक्टिव बि इस्तेमालु थींदो आहे, नाउन बि इस्तेमालु थींदो आहे, ऐं एज़ वर्ब बि इस्तेमालु थींदो आहे इहो टेम। टेम जा जेको आहे अदर वर्ड या सिनोनिम वर्ड्स आहिनि उहे आहिनि जेंटल, माइल्ड बि आहे, इहो वाइल्ड बि आहे, इन खे तव्हां ॿई वठोसि, जॻह घटि हुई इन जे करे मां तव्हांखे हिते सम्झाए छॾां थो। माइल्ड माना बि आहे नरम, जेका शइ उहा तव्हां सां नरमी सां पेश ईंदी, जेका तव्हांजी पालियल हूंदी, तव्हांजे हथनि जी हूंदी शइ, इन खे तव्हां माइल्ड बि वठी सघोसि था। इन खे टेम जो जेको आहे सॉरी टेम जो उहो अपोज़िट थी वेंदो वाइल्ड, सॉरी इहो माइल्ड ई वठिबो, टेम माइल्ड। उन खां पोइ आहे ब्रोकन, ब्रोकन माना भॻल, सबजुगेटेड, इहे जेके आहिनि अदर वर्ड आहिनि टेम जा, सॉरी इहे मूंखे माफ़ु कजो, वाइल्ड लिखियो मां माइल्ड इहो, पर वाइल्ड इन जो अपोज़िट थी वेंदो, एंटानम थींदो। टेम माना पालियल, जीअं चवंदा आहियूं न उहे जानवर जेके पेट जानवर हूंदा आहिनि उहो उन्हनि खे टेम्ड एनिमल्स बि चइबो आहे, पेट एनिमल्स बि चइबो आहे। उन्हनि जो अपोज़िट छा आहे, वाइल्ड एनिमल्स, माना जेके जंगली जानवर हूंदा आहिनि उहे कंहिंजे उन में न ईंदा आहिनि, चए में न ईंदा आहिनि, उहो वाइल्ड जेको आहे टेम जो अपोज़िट आहे। हिते आहे माइल्ड, माइल्ड माना जेको आहे नरम, नाज़ुक, मञण वारी शइ, झुकाइण वारो जानवर शइ। इहे अॼु जो असांजो कमु इहो हुयो। अॼु जे हफ़्ते असां इहो कमु कयो आहे। हाणे जेका तव्हांजी टेस्ट तयारु थींदी उहा अॼु ताईं जेको असां कवर कयो आहे उन में तव्हांजी ऑब्जेक्टिव टेस्ट तयारु थींदी। इनशाला इन खां अॻिते जेको आहे अॻियां हफ़्ते पाण हलंदासीं। वॾी महिरबानी।